सैलाब ज़िंदगीअ जो लेखिका पोपटी हीरानंदाणी। भाङो टियों बाब ॿियों। कमला जे पीउ जी हैदराबाद में बदिली थी ऐं हूअ मुंहिंजे स्कूल में मूं वारे क्लास में अची पढ़ी। हूअ कराचीअ मां आई हुई, इन करे हैदराबाद जे छोकिरियुनि जी भेट में वधीक फैशनेबल हुई। डिघी सींध, बचोटियूं, लुंडी स्कर्ट ऐं नंढा ज़ोराब पाए हूअ ईंदी हुई त ॿियूं छोकिरियूं हसद विचां ॾांहुं निहारे खेसि मिस कराची सॾे चिणाइण चाहींदियूं हुयूं। मूंखे त कमला ॾाढी वणंदी हुई। वॾियूं वॾियूं अखियूं, डिघियूं कारियूं पिंबड़ियूं, सन्हड़ा चप ऐं अखियुनि में सम्झ जी चमक। आऊं अलजबरा ऐं जामेट्रीअ में ॾाढी घटि हूंदी हुअसि ऐं कमला खे हिस्ट्री ऐं जोग्राफी यादि करण में ॾुखियाई थींदी हुई। इन करे असीं ॿई गॾिजी पढ़ंदियूं हुयूंसीं ऐं होमवर्क पिणु हिक ॿिए जे घर में वञी कंदियूं हुयूंसीं। कमला जी माउ ॾाढी सुहिणी हुई, इन करे कमला ऐं संदसि भाउ नारी बि ॿई सुहिणा हुआ। नारी मूं ॾांहुं लिकी लिकी पियो निहारींदो हो ऐं मूंखे बि हू ॾाढो वणंदो हो। जॾहिं मुंहिंजी नज़र संदसि निगाह खे पकड़े वठंदी हुई तॾहिं हुन जा गिल लॼ खां लाल थी वेंदा हुआ। उन वक़्तु मूंखे हू बेहद प्यारो लॻंदो हो। ॿियनि छोकिरियुनि जे भेंट में नारी वधीक शरीफ़ हो। हुन जे अखियुनि में शरारत जी जाइ ते सादगी वेठल हुई। ज़बान सां कुझु न चवंदे बि अखियुनि सां हू घणो कुझु ॻाल्हाए विझंदो हो। धीरे धीरे मुंहिंजा अरमान बि हुन जे चौगिर्द फिरण लॻा। हुन जो नालो ॿुधंदे ई मुंहिंजी दिलि में कितकिताई थींदी हुई ऐं नालो वठंदे त अजीब ख़ुशीअ जी धारा वहण लॻंदी हुई। जॾहिं हुन जे निगाह मां प्यार छलकंदो हो तॾहिं मां ईअं महसूसु कंदी हुअसि ॼण आसमान पंहिंजे तारनि समेत मुंहिंजा क़दम छुही रहियो आहे। मगर जॾहिं हू बेपरवाही ॾेखारींदो हो तॾहिं मुंहिंजी दिलि उदास बणिजी वेंदी हुई। हुन जो इंतज़ारु कंदे अखियुनि में अची विहंदी हुई ऐं हुन खे ईंदो ॾिसी मुंहिंजूं अखियूं खेसि भाकुर में भरे वठंदियूं हुयूं। त हेसी ताईं हिन बाब में पाण ॾिठोसीं त गंगा हाणे थोरी वॾड़ी थी वई आहे ऐं हुन जी हिकु साहेड़ी आहे कमला ऐं उन जो भाउ आहे नारी। नारीअ सां हीअ नंढपण में हिकु आकर्षण महसूस थी करे। वॾी ॻाल्हि इहा आहे त गंगा बेबाकीअ सां इन ॻाल्हि खे स्वीकार थी करे ऐं लिखे थी त मुंहिंजो नंढपण में ई हुन सां आकर्षण हो। घणो करे औरतूं या छोकिरियूं इन ॻाल्हि खे वॾे वाके स्वीकार करण में हिबकाईंदियूं आहिनि त मुंहिंजो नंढपण में कंहिंसां आकर्षण हो, पर पोपटी हीरानंदाणी बेबाकीअ सां लिखण लाइ मशहूरु आहे। गॾोगॾु इन ॻाल्हि जी बि सूचना मिले थी त नंढपण में ई छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, हिकु अपोज़िट सेक्स लाइ आकर्षण सहज ऐं स्वाभाविक थींदो आहे ऐं इन खे घटि माण्हू स्वीकार करे सघंदा आहिनि। इहो ई बाल मनोविज्ञान जो ई हिकु अंग आहे। हाणे अॻियां कमला नवलराय मार्केट वटि मेन रोड जे साॼे पासे वारीअ कुंड ते रहंदी हुई ऐं मां गुर संगत वारी घिटीअ में। स्कूल में त रोज़ गॾिजंदियूं हुयूंसीं, मगर शाम जो बि कॾहिं कॾहिं होमवर्क करण जे बहाने हिक ॿिए वटि ईंदियूं हुयूंसीं। मूंखे हुन जे घर मां असांजो भइयो रामलाल वठी ईंदो हो ऐं हुन खे नारी वठणु ईंदो हो। हैदराबाद में सिज लहण खां पोइ का बि छोकिरी अकेली ईंदी वेंदी न हुई। हिकु ॾींहुं कमला खे नारीअ बदिरां संदसि पीउ ज्ञानचंद वठणु आयो। बाबा हुन खे अंदरि वठी आयो। बसि ईअं ई असां ॿिनि कुटुंबनि जो पाण में नातो जुड़ियो। असां वटि टिकियूं संबोसा ठहंदा हुआ त कमला जे घर मोकिलींदा हुआसीं ऐं हुन जे घर कढ़ी चांवर रधबा हुआ त असां वटि ज़रूरु पहुचंदा हुआ। हिकु दफ़े ज्ञानचंद असांखे कोटड़ी वठी हलियो। हू सरकारी ऑफिसर हो, इन करे घुमण लाइ सभु सहूलियतूं मिलंदियूं हुयसि। बसि पोइ त महीने ॾेढ असीं घुमण निकिरंदा हुआसीं, कॾहिं नारी ज़बल ते त कॾहिं गिद्दू बंदर ते, कॾहिं ढोलणदास बाग में त कॾहिं दास गार्डन में। विक्टोरिया गाॾीअ में नारी मथे गाॾीअ वारे सां विहंदो हो ऐं कमला ऐं मां आम्हूं साम्हूं वेठल माउ पीउ जे हंज में। कमला ज़ोर सां चवंदी हुई, गाॾीअ वारा पुठियां छोकिरो ऐं गाॾीअ वारो ख़बरदार ख़बरदार।
पुकारे चहबुक पुठियां सामान रखण वारीअ सीट ॾांहुं फेराईंदो हो। टंडे केसर ऐं टंडे अलियार बि घुमण वियासीं। ततल वारीअ में पकल पल्लो, बाहि ते सेकियल रान, थधी चिकी मिटीअ में रखियल छाछ जो दिलो, गुलाब जा गुल, बकरीअ खे धाईंदड़ छेलो, डाख जा मनह, वाहन भरिसां पैदा थियल जंगली गुल, कंडनि जा बूटा, अजरक पहिरींदड़ सादा सबाझा ॻोठाणा, मियां सादिक जो यकतारो, अल्लाह रखीअ जो कलाम, इएं सभु कुझु ॾिसंदा, खाईंदा, पीअंदा ऐं ॿुधंदा हुआसीं। हिते ईअं ख़बर थी पवे त सिंध में गंगा किथे रहंदी हुई या हुनजी साहेड़ी किथे रहंदी हुई, ऐं सिंध जा जेके घुमण जा स्थान आहिनि जीअं नारी जबल, गिदू बंदर, ढोलणदास बाग, दास गार्डन वग़ैरह जो बि ख़बर थी पवे। गॾो उते जूं खाइण जूं जेके बि शयूं हुयूं जेके अॼु हिते हिंद में नथियूं मिलनि पर सिंध में ई मिलंदियूं हुयूं, जीअं थधी चीकी मिटीअ में रखियल छाछ जो दिलो, गुलाब जा गुल, या बाहि ते सेकियल रान, या ततल वारीअ में पकल पल्लो, जेके सिंध जा माण्हू आहिनि त उन्हनि खे ज़रूरु इहे ॿुधी पढ़ी करे ज़रूरु सिंध जी यादि ईंदी हूंदी। हिन में इहो बि ॿुधायो अथसि त मनोरंजन जा साधन कहिड़ा हुआ, भई अल्लाह रखीअ जो कलाम या मियां सादिक जो यकतारो, उन्हनि जा नाला तक ॿुधाया अथई। हाणे अॻियां, दादा ज्ञानचंद खे लज़ीज़ खाधे जो शौक़ु हो, मुंहिंजे बाबा खे सिंधी कलामनि जो। कमला जी माउ खे ढंढ ऐं वाह वणंदा हुआ ऐं मुंहिंजी माउ खे ॻोठाणियुनि ज़ालुनि सां ॻाल्हियूं करणु। कमला खे छेलनि गाबनि जा पुछ पकड़े साणनि रांदि करण जो शौक़ु हो ऐं मूंखे जंगली गुल ऐं मनह ॾिसण जो। बाक़ी बचियो नारी, हू कॾहिं गुलाब जे गुलनि जा झोल भरे अची असां मथां विझंदो हो त कॾहिं सतखलो बाल खणी कंहिं भित सां ई सट कुट रांदि कंदो हो। त इन नमूने ही बाब ॿियों पूरो थियो ऐं हिन में पाण ॾिठोसीं त ॿिनि ॿारनि जी जेका दोस्ती आहे उहा ॿिनि कुटुंबनि जी दोस्ती ठही वेंदी हुई। पोइ हिक ॿिए खे भाॼियुनि जो ॾियणु वठणु या गॾु घुमणु या दुख सुख में साथ ॾियणु, इहा ॻाल्हि सिंध में हलंदी हुई। नमूने जी सामाजिक व्यवस्था में पाण खे केर बि अकेलो महसूसु न कंदो हो। अॼु हिंद में बि इहा ई व्यवस्था आहे, जेके हिंद जा सिंधी आहिनि उन्हनि में बि इहा ई व्यवस्था हली रही आहे, पर उहा प्रेम या प्यार या उहो दुख सुख में साथ ॾियण वारी भावना में कमी ईंदी रही आहे, जंहिं करे अकेलेपन जी समस्या वधंदी रही आहे। तव्हांखे ही बाब कीअं लॻो ॿुधाईंदा, महिरबानी।